अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ के साथ मैं हूं जावा मंगल। आइए ले चलते हैं आपको आज की ताज़ा तरीन खबरों की तरफ। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदाउस हुसैन पहुंच जी रिपोर्ट मुताबिक मखदूम बिलावल थाने जे अद मां जतोई फाटक वेझो ॾींहुं ॾिठे जो नामालूम हथियारबंदन मेडिकल रेप फई मोहम्मद शेख खां 125 मोटरसाइकिल मोबाइल डिवाइस ऐं वायलेट फुर करे फरार थी विया। फहीम शेख साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मां मेहड़ खां वापसि अची रहियो हुउसि त जतोई फाटक वेझो मूंखां ॿ नामालूम हथियारबंद 125 मोटरसाइकिल मोबाइल डिवाइस ऐं वायलेट फुर करे फरार थी विया, जंहिंजी एनसी मखदूम बिलावल थाणे ते कटी वई आहे। इन एसएसपी दादू खां मुतालबो कंदे चयो त मां ग़रीब आहियां, ई सरासर ज़ुल्म आहे। अॼु अली शेख आहे ऐं मूंखां जेको आहे सो अधु कलाकु पहिरियां 4 बजे मूंखां गाड़ी खसी आहे ऐं जेको जतोई फाटक आहे हिन जतोई जा घर आहिनि 125 गाॾी आहे, मोबाइल खसी हुई आहे ऐं डिवाइस ऐं वायलेट खसी वियो आहे। और उनखे जेको आहे पिस्टल हुआ, हिकिड़े कारा कपिड़ा हुया ऐं ॿिए खे रेछा कपिड़ा हुया। त उहा असां मेडिकल रेप वारा असां अहिड़ो ज़ुल्म कयो थो वञे जेको आहे हिन सां कार्रवाई कई वञे असांजे जी। ऐं असां जेको आहे सो नौजवान सां नाइंसाफ़ी कई थी वञे। असां जॉब वारा माण्हू आहियूं ऐं एसएसपी खे अपील था कयूं जेको आहे मूंखे पंहिंजी गाॾी कार्रवाई करे गाॾी वापसी कई वञे। इहो ज़ुल्म जेको अॼु मूंसां थियो आहे ॿियनि सां बि थींदो ऐं रेगुलर थींदो रहंदो थो अचे। आख़िर केसि ताईं जेको आहे पुलिस जेको सुठी पई हूंदी, छो न एक्शन खणंदी? तव्हां वाक़ई जी एनसी दाख़िल कराई आहे? हा, मां जेको आहे बी सेक्शन जेको आहे मखदूम ते एनसी कटराई आहे, उते बि लिखायो आहियां। हाणे मां एफआईआर कटराईंदुमि। महिरबानी करे मूंखे पंहिंजी गाॾी वापसि ॾेई वञे। मां जेको आहे ग़रीब आहे, महिरबानी करे कार्रवाई कई वञे। एसएसपी खे अपील थो कयां मूंखे पंहिंजी गाॾी वापसी करे।